जंहिं टाइम ते मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रोजेदार रोजो रखी बस कंदो आ, इफ्तारी जे टाइम थियण ताईं अल्लाह ताला जे हुकुम सां फरिश्ता उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि। फरिश्ता उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि ऐं खुद जेका दुआ घुरंदा उन में आमीन फरिश्ता। दोस्तो जॾहिं फरिश्ता नूरानी मखलूक हिक बशर जे लाइ दुआ घुरनि, उहो बशर हथड़ा खणे या पंहिंजे दिल में दुआ घुरे, उहे मलाइक उन जे लाइ आमीन चवनि। गौर कयो त उहे मलाइक कंहिंजे हुकुम सां उन रोज़ा ताला दुआ था घुरनि। गौर कयो उन्हनि मलाइकनि जन जो कम कहिड़ो आहे, अल्लाह ताला जी हम्दो सना करणु। मलाइकनि जो कम कहिड़ो आहे, अल्लाह ताला जे हुकुमनि जी तमील करण तकमील करण। उहे फरिश्ता मुझे आका जो फरमान सच, मुझे आका जो फरमान सच्चा। जॾहिं मुझो आका पंहिंजे मुक़द्दस ज़ुबान सां फरमाए रहियो हुजे त फरिश्ता उन बाने जे लाइ सॼो ॾींहुं दुआऊं घुरंदा आहिनि जेको रोज़ेदार हूंदो आहे। उन जे दुआउनि में आमीन चवंदा आहिनि जेको रोज़ेदार हूंदो आहे। ॿुधायो त उन्हनि फरिश्तनि खे इन अमल करण जो हुकुम कंहिं ॾिनो? चओ अल्लाह ताला। कंहिं हुकुम ॾिनो दोस्तो? अल्लाह ताला हुकुम खुदा ॾिनो। ॿुधायो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हाणे ॿुधायो त मुंहिंजा दोस्त रोज़ेदार जी का दुआ रद्द थींदी? गौर कयो, गौर कयो रोज़ेदारो, गौर कयो त ही जेको रोज़ो आहे, ही जेको रमज़ान जो महीनो आहे, हिन जी हिकड़ी हिकड़ी घड़ी केॾी अज़ीम आहे। हिक हिक घड़ी केॾी अज़ीम आहे। पोइ ही जेके घड़ियूं अज़ीम आहिनि, अल्लाह ताला नसीब भी उन्हनि खे कंदो आहे जेके अज़ीम इंसान हूंदा। जहिड़ो तोहफ़ो हूंदो आहे, तोहफ़ो शख्सियत जे शान जे मुताबिक हूंदो आहे। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मांगने वालो दुआओं में मदीना मांगो, मांगने वालो दुआओं में मदीना मांगो। सुबह मक्के में अहीं रात मदीने में मांगो, मांगने वालो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अहिड़ो क़बूलियत जो टाइम जेको अल्लाह जे ज़ात ता कयो आहे, इन क़बूलियत जे टाइम जे अंदर दुनिया दौलत न घुर, दुनिया जा कम न घुर, दुनिया जा मुश्किलातुनि जा हल न घुर। ओ मुंहिंजा दोस्त, घुरणो थई त यार खां पंहिंजो यार घुर। अज़ीम दुआ घुर मुंहिंजा दोस्त, जेका मुंहं ते सूहे, जेका मुंहं ते सूहे उहा दुआ घुर। छो? अल्लाह जे रहमत खे जोश, खुदा जे रहमत खे जोश। जहन्नम जा दरवाजा बंद, शैतान सरकश सभई बंद, जन्नत जा दरवाजा खुलिया पया हन। बाने जे लाइ मलाइक दुआऊं घुरी रहिया हन। बानो दुआ घुरी रहियो आहे, मलाइक आमीन चई रहिया हन। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात तो असांखे अहिड़ो मौक़ो अता फरमाए जो दुनिया जे वॾे में वॾे सखीअ सां मुलाक़ात हुजे, उहो सखी भी साम्हूं हुजे, पूरी दुनिया दौलत जा ढेर लॻा पिया हुजनि, उहो सखी ऐलान करे, ए सवाली अॼु सवाल कंदो वञ, मां तुंहिंजा सवाल पूरा कंदो
वधंदो वञा। पोइ जेकॾहिं को शख़्स मुंहिंजा दोस्त दुनिया जो करोड़ घुरे उहो बि बेवकूफ़, 1 अरब घुरे उहो बि बेवकूफ़। जेकॾहिं मुंहिंजा दोस्त बादशाहीअ मां विज़ारत घुरे उहो बि बेवकूफ़। अकुल वारो केरु आहे? अकुल वारो उन औरत वांगुरु आहे जेका हिकु बादशाह ऐलान कयो सुभाणे जेको सवाल ई ईंदो मां उन जो सवाल पूरो कंदुसि। दुनिया सवाल दिल में सिटे लाइन में बीठी आहे, हिकु कुराड़ी औरत बि बीठी आहे। सभु को पंहिंजो सवाल कंदो वियो, को दुनिया घुरंदो वियो, को मोती घुरंदो वियो, को हीरा घुरंदो वियो। बादशाह सभिनी खे अता कंदो वियो। जॾहिं उन कुराड़ी औरत जो वारो आयो आहे, जॾहिं बादशाह जे साम्हूं पहुती आहे, बादशाह चवे थो सवाल कर, कहिड़ो सवाल आहे? उन कुराड़ी औरत कयो, बादशाह न दुनिया खपे न दौलत खपे, छो आई आहे? चवे थी मूंखे तूं खपी। बादशाह उन औरत सां मुखातिब थी चयो, कुराड़ी मां त तोखे पसंद ई कोन थो कयां, तूं मूं ॾे अची छा कंदीअ? तोखे जेतिरी दौलत खपे, हे मुंहिंजा वज़ीर, हे मुंहिंजा मुशीर हेतिरी दौलत खणी विया, हे पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारींदा। ओ चरी तोखे छा थी वियो आहे? उन चरीअ फ़क़ीराणी चवे थी, ओ बादशाह चरी मां न चरिया, इहे तुंहिंजा वज़ीर ऐं मुशीर, इहे दुनिया दौलत जा तालिब, इहे दुनिया दौलत खणी विया। को साल खाईंदो, को 2 साल खाईंदो, मोटी तुंहिंजे दरवाज़े ते वरी ईंदा। तूं मूंखे चाहीं न चाहीं, मां त तोखे चाहियां थी। ओ बादशाह हिकु दफ़ो जेकॾहिं तो मूंखे पंहिंजो बनाए छॾियो, पूरी दुनिया में मां तुंहिंजी राणीअ जे नाले सां लेखी वेंदसि। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन कुराड़ी औरत वांगुरु पंहिंजे ज़हन खे संभाल, पंहिंजे दुआउनि खे संभाल, पंहिंजे सोचनि खे संभाल। अल्लाह जे दरबार में जॾहिं दुआ जे लाइ हथड़ा खणी, दुनिया दौलत जो तलबगार न थी, औलाद जो तलबगार न थी, ज़ाल जो तलबगार न थी। ओ मुंहिंजा दोस्त, तलब करणो थई त यार खां उन जो यार तलब कर। छो त जॾहिं रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात ऐलान थो कराए त घुर बना छा खपई? ऐलान कंहिंजे तरफ़ खां थी रहियो आहे? ॿुधायो कंहिंजे तरफ़ खां? रब्बुल आलमीन जे तरफ़ खां ऐलान थी रहियो आहे। फ़रिश्तो मुनादी ॾींदो आहे, सुबुह खां वठी शाम ताईं हिकिड़ो फ़रिश्तो मुनादी ॾींदो आहे, शाम खां सुबुह ताईं ॿियो फ़रिश्तो मुनादी ॾींदो आहे। ऐलान फ़रिश्ता कंदा आहिनि, हुकुम मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जो हूंदो आहे। छा घुर? इहो घुर, या रब तू करीमी व रसूले तो करीम, सद शुक्र के हस्ते मियाँ ने दो करीम। मौला तू करीम आई त मुझी तलब भी तो खां तुझे करीम वारिया। खुदा तो खुदा है, खालिक़े कायनात आ, लेकिन दोस्त कॾहिं गौर कयो थई उन रब्बुल आलमीन जे ज़ात बा बरकात खालिक हुअण जे बावजूद हिकड़ी निस्बत अहिड़ी रखी आ जेका खालिक ऐं मखलूक खे पाण में ॾाढो प्यारो कंदी आ। उहा कहिड़ी निस्बत आ? मखलूक जो महबूब भी गुंबज़े खज़रा वारो त खालिक जो महबूब भी गुंबज़े खज़रा वारो। केड़ी अजीब निस्बत आ। मखलूक भी मुझे आका ते दुरूद पढ़ंदी आ त खालिक भी मुझे आका ते दुरूद मोकलींदो आ। केड़ी खुशनसीबी आ, केड़ी खुशनसीबी आ मुसलमान। ओ मुझा मोमिन मुसलमान भा, अल्लाह जे दरबार में जेडी मल दुआ जे ला हथड़ा खणी त बी दुआ न घुर, इहा दुआ घुर, मौला बस तुझे दरबार में इहो सवाल आ त पंहिंजे यार जो दीदार। मौला मुझा अमल नाहिन जो अमलन जे ज़ोर ते दुआ घुरा। मौला मुझे अखिड़न में उहा हिम्मत नाहे जो अखिड़न सां ॾिसण जी तमन्ना कयां। ओ मुझा करीम रब, हिन दिल जो मालिक भी त तू खुदा है। ओ मुझा मौला, अगर मुझो रोज़ो तुझे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल आ, अगर मुझी इबादत तुझे बारगाहे रब्बुल इज्जत में कबूल आ, तो ओ मुझा मौला
मुखे पंहिंजे यार जो दीदार करा। दोस्तो पो जेकॾहिं यार जो दीदार थी वञे त छा थींदो? अल्लाह अल्लाह। यार जो दीदार थी वञे त बेड़ो पार थी वञे। हिन दुनिया में भी बेड़ो पार थी वञे त हुन दुनिया में भी बेड़ो पार थी वञे। जेके आका जहिड़ो यार मिली वञे उहो जॾहिं घटिन सां लंघे त ज़मीन भी मरहबा मरहबा पई चवे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जंहिंखे यार जो दीदार मिली वञे उन जूं अखियूं जेकॾहिं जानवरनि ॾे निहारीनि त जानवर भी फरमान बरदार थी वञे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे ज़ात बाबरकात खां दुआ घुरणी आहे त इहा दुआ घुर मुंहिंजा करीम रब। इफ्तारी जे टाइम ते दुआ घुर मुंहिंजा मौला मुखे पंहिंजे महबूब जो दीदार नसीब फरमा। पो इंशाअल्लाह ताला खुदा जो वाइदो सचो आहे, इन में शक आहे। खुदा जो वाइदो सचो आहे, इन में कोई शक ना है। खुदा जो वायदो भी सच्चो आ, मुझे महबूब मुस्तफा जो वायदो भी सच्चो आ। पो जॾहिं खुदा भी सच्चो आ, मुझो महबूब मदीने जो साईं भी सच्चो आ, त पो देर न कर फ़कीर, हिन खां पो तोखे कहिड़ो मौक़ो मिलंदो? उन्हनि शख्सन जे लाइ जन हेड़े मौके जे बावजूद यानी रमजानुल मुबारक जे बावजूद दुनिया जी तमन्ना कई, दौलत जी तमन्ना कई, औलाद जी तमन्ना कई, दुनिया जे गर्दशुन मुसीबतुन का छोटकारे जी तमन्ना कई। उन्हनि जे लाइ ख़बर अथव मुंहिंजे दिलबर लतीफ़ छा फरमायो? पाण फरमाइन था, मणिया कीअं मेरो रहे, मणिया कीअं मेरो रहे, जॾहिं हुए बिपिरियन वट। मणिया कीअं मेरो रहे, जॾहिं हुए बिपिरियन वट। फकी भी तुझे फर्क जी उन्हनि जे हुई हट। सजण सबा झा घणा पर तो में हुई का घट। इहा आदत मट तमागु मिड़ो ई मलीर थे। वाह मुझा सुहणा लतीफ़, मणिया कीअं मेरो रहे। ऐ फ़कीर तुझा गुनाह बाकी छो बचा, जॾहिं त होए बिपिरियन वट। जॾहिं त तोखे ज़िंदगीअ में रमज़ान जो महीनो भी मिली वियो, पो भी तुझे जिस्म जे मथां बाकी गुनाह छो बचा, गुनाहन जी मेर छो बची। फकी उन फर्क जी हुई उन्हनि जे हट। तुझे गुनाहन जी मग़फ़िरत भी इन महीने में खुदा भी फरमायो त मुस्तफा भी फरमायो। मुझे आका फरमायो, मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही। मुझे आका फरमायो, जै ईमान जे सलामतीअ सां रमज़ान जा रोज़ा रखिया ऐं पंहिंजो एहतिसाब कयो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जा मिड़ई गुनाह अॻियां मुआफ़ करे छॾींदो। आका फरमायो, खुदा मिड़ई गुनाह मां फरमाइंदो। लतीफ सरकार फरमायो त फकी इन फर्क जी हुई भी उन्हनि जे हट। रमज़ान जो महीनो हुयो, तुझे गुनाहन जे माफ़ीअ जो भी मौक़ो हुयो, पो भी तो इन मां फ़ाइदो छो न वरतो? लतीफ सरकार फरमाए तो इन जो सबब कहिड़ो हुयो? फकी भी उन फर्क जी हुई उन्हनि जे हट। सजण सबा झा घणा, सजण सबा झा घणा पर तो में हुई का घट।
सुबह जो भी अल्लाह जे ज़ात ऐलान करायो आहे को गुनाहन जे माफ़ी घुरण वारो। शाम जो भी रब जे ज़ात ऐलान फरमायो आहे को सवाली मां अल्लाह जे दरबार में सवाल करण वारो। अल्लाह जी तरफ का ऐलान थींदा रहा। मुझे मुस्तफ़ा करीम 1400 साल अॻु में ऐलान करे छॾिया। 100 साल अॻु में सुणे भिट जे सुणे लतीफ़ भी ऐलान करे छॾिया। सजण सबा झा घणा पर तो में हुई का घटे। ऐलान त ॾाढा थिया पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजे अंदर में एहसास न थियो। रोज़ो न रखई, निमाज न पढ़ी, मस्जिद जे तरफ मुतवज्जह न थे। हाणे सुनो लतीफ़ आखिरी तोखे ॾस ॾेई रहियो आ। कहिड़ो ॾस थो ॾे? चए थो इहा आदत मट, इने नफ्स खे पको न कर पर फेरा। पंहिंजे कल्ब जो रुख फेरा। जेके रोज़ा गुज़री वई उन्हनि ते तौबह ताइब थी ज़ारो कतार रो। अञा 18 रोज़ा पूरा थिया हन, अञा वक्त वयो नाहे। छो त अल्लाह ताला जा बानड़ा खुदा जे ज़ात तौबह जा दरवाजा बंद न कया हन। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जन्नत जा दरवाजा बंद न कया हन। अल्लाह जे ज़ात अगर बंद कयो आ त जहन्नम जे दरवाजन खे बंद कयो आ। अल्लाह जे ज़ात बंद कयो आ त शैतान सरकश खे बंद कयो आ। सोनो लतीफ़ फरमाइंदो आ इहा आदत मट। हाणे तौबह जे तरफ मुतवज्जह थी, हाणे रोण जे तरफ मुतवज्जह थी। गौर कर 18 रोज़ा तोखां विया हलिया ऐं रोज़ेदार ॾे निहार, पंहिंजे मुंहं ॾे बि निहार त रोज़ेदार जो चेहरो 14 जे चंड वांगुरु चमकी रहियो आ। छो त खुदा भी राज़ी थियो आ, दिलबर मुस्तफ़ा भी राज़ी थियो आ। ॿुधाए रोज़ेदार त रोज़ो रखी पंहिंजे खुदा ऐं मुस्तफ़ा खे राज़ी कयो, तो ॿुधाए कंहिंखे राज़ी कयो आ जो रोज़ा न रखिया अथई? पाण फ़ैसिलो करदा ओ रोज़े छॾण वारा मुसलमान मर्द ही या औरत। अल्लाह जूं बानड़ियूं अगर तव्हां रोज़ा छॾिया आहिनि त तव्हां भी ख़ुदि फ़ैसिलो कयो। रोज़ेदार औरतुनि रोज़ा रखी खुदा खे राज़ी कयो, महबूब मुस्तफ़ा खे राज़ी कयो। जन रोज़ा न रखिया उन्हनि कंहिंखे राज़ी कयो? शैतान भी कैद हन। मुझे आका फरमायो शैतान कैद हन। जॾहिं हूं त लानताणो शैतान जे मथां त शैतान वरगलायो, हाणे त शैतान भी कैदा। ओ अल्लाह जा बानड़ा, अल्लाह जूं बानड़ियूं गौर कयो। जंहिं दुश्मन खे असां सदाई ॿियनि में तलाश कंदा आहियूं, रमज़ान जे महीने साबित कयो हो दुश्मन परे नाहे, तुंहिंजे वजूद में मौजूद आ। पंहिंजे दुश्मन खे पाण सुञाण। सुणे लतीफ़ सरकार फरमायो इहा आदत मट त माग मिड़ो ई मलीर थे। तौबह जा दरवाजा खुलिया पया हूं। अल्लाह जे रहमत जे तरफ मुतवज्जह थी त तुंहिंजा अल्लाह जी ज़ात ज़िंदगीअ जा मिड़ई गुनाह माफ़ करे छॾे। उन जे रहमत में का कमी कान ईंदी। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिन भलारन ॾिहाड़ जो कदर कयो, हिक हिक घड़ीअ जो कदर कयो। ईअं न थिए जो हे भलारो महीनो पंहिंजे पुॼाणीअ ते पहुची वञे ऐं तव्हां असां हसरत जा ॻोढ़ा वहाईंदा रहूं। गुज़रा हुआ ज़माना आता नहीं दोबारा, फिर हाफिज खुदा तुम्हारा। ऐं ईमान वारा हिकड़ो सेकंड तो त रोज़ा छॾिया हन। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आ बग़ैर शरई उज़र जे अगर हिकु रोज़ो कंहिं बाने छॾियो आ, 11 महीना रोज़ा रखे मगर रमज़ान जे हिक रोज़े जे बराबर न थींदो। खुदा जा बानड़ा गौर कर, रमज़ान जो रोज़ो त वॾो आ पर हिकड़ो सेकंड जेको अखि चिंभण जे सूरत में पूरो थींदो आ, ओ हिकड़ो सेकंड जेको हींअर गुज़री वयो, रूए ज़मीन खे कुर्बान कयो। रूए ज़मीन कुर्बान थी वेंदी मगर गुज़रियल सेकंड वापस न मिली सघंदो अदा। कदर कर ईमान वारा।
मुसलमान भा कदर कर हिन भलारे महीने जो इंशाअल्लाह ताला अगर तो कदर कयो तो खुदा जे रहमत में काई खोटी ना है। अजीज दोस्त अल्लाह ताला जा बहानेड़ा अच त अल्लाह जे सुने कुरान करीम के भेरो ॾियूं। अल्लाह जे कामिल वलीअ जो शेर पढ़ी उन जो तर्जुमो ॿुधायो। हाणे अज त पंहिंजे सुने करीम रब जे मिठड़े कुरान करीम के भेरो ॾियूं त मुंहिंजो करीम रब पंहिंजे बाने जे मथां केतिरो कुर्बदारा। आयत करीमा जो हिस्सो तिलावत के अल्लाह फरमायो फमन शहिद मिनकुम अश-शहर फलयसुम। तव्हां मां जंहिं भी शख्स खे रमजानुल मुबारक जो महीनो नसीब थे उन जे जिंदगी में अगर रमजानुल मुबारक जो महीनो अची वने फलयसुम हो मुझो रब फरमाइंदो आ त पो उहो रोजा रखे। आयत जे लफ्ज़न जे मथा गौर कजा ईमान वारा। अल्लाह जे ज़ात अगियन नबियन वजे उम्मतन वांगुर इए कोन फरमायो त तवां के हेतरा रोजा रखना तवां के हेतरा रोजा रखना न। मुझा दोस्त अजीज मुझे करीम रब शर्त अवल ता फरमायो अगर तवां मा फमन शहिद मिनकुम अश-शहर अगर तवां मा के रमजानुल मुबारक जो महीनो नसीब थे उन जे जिंदगी में अची वने फलयसुम हो पो उन जे मथा मा अल्लाह जो हुक्म लाज़िमा त उहो रोजा रखे। अगे हिस्से ते पो था हलूं। ओ मुझा करीम रब दुनिया जे अंदर कंहिं भी शय जो जे कदे तारुफ करायो विंदो आ त उन्हें जा फवाइद भी दस्या विंदा हन। ओ मुझा मौला हुकुम त तुझे ज़ात फरमाए छड़ियो त जेकरे तवां मां कंहिंखे भी रमजानुल मुबारक जो महीनो नसीब थे त रोजा रखे। मौला रोजा त रखूं मगर करीम रब बुधाए त उन रोजे रखण जे एवज़ असांखे छा मिलंदो। दोस्तो गौर कजो इन आयत जे लफ्ज़न जे मथा ऐं वरी पो पंहिंजे ईमान जे मथा भी असां गौर कयूं। हे फुलन जो शहरा बेशक हिते ॾाढा नरम ऐं मेण दिल माण्हू